दोस्तों हींअर असां टंडोवाला में मौजूदु आहियूं। हीअ जेकी वाड़ी आहे हिकिड़ा खीरा थींदा आहिनि ऐं ॿिया थींदा आहिनि वंगा, सिंधी वंगा, जेके तमामु घटि मिलंदा आहिनि हिन पंहिंजे इलाइक़नि में जेको आहे सो जेको मिलंदा आहिनि ऐं हीअ तमामु ज़बरदस्त हिन ज़ाइक़ो हूंदो आहे। तव्हांखे ॾेखारियां थो हीअ वंगो हींअर पटाई हिन जी शुरू थी वई आहे ऐं पटे छॾिया अथनि, बाक़ी थोरा थोरा जेको आहे सो हे बीठा हिन ते। हे वंगो अब्दुल्ला अली सां गॾु बाक़ाइदे मज़ो वठंदे हे वंगो ताज़ो खाइण जो मज़ो ई ॿियो आहे। अचे अली तो ॾाढो मज़ो थो अचे। हीअं असां वंगनि जी बनीअ में बीठा आहियूं। जिते तव्हां जी नज़र पवे थी उते ई वंगा लॻल आहिनि। परे पासे ॾांहुं जेकी सावक तव्हांखे नज़र थी उहो केला आहिनि हुते। सो हिते तमामु घणो वंगे में खाइण में तमामु मज़ो आहे।